रहीम अस्सलाम वालेकुम। रिपोर्ट अनीस हैदर शेख टंडोजाम लग सकी उस्मान शाह तेज क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल थी गुजरियो जंहिंमें आल इब्रार 11 बामुक़ाबिला ज़ुल्फ़िकार 11 में थियो। पहिरें बैटिंग कंदे ज़ुल्फ़िकार 11 10 ओवरनि में 99 रन्सनि जो टारगेट ॾिनो वियो। बाद में आल इब्रार 11 8 ओवरनि में टारगेट पूरो करे वरितो। फाइनल जी ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती। टूर्नामेंट में मेहमान ख़ास सरदार आशिक़ हुसैन ज़ोनर वॾेरो सुहेल ख़ान जेजो हुयो।